ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والفجر وليال عشر والشفع والوتر والليل إذا يسر هل في ذلك قسم لذي حجر ही सूरतुल फजर 83 पारे जी सूरत है जंहिंजूं इब्तिदाई 5 आयतूं मूं तिलावत कयूं। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन कसम खणे पियो। सभिनी खां पहिरीं अल्लाह ताला कसम कयो फजर जो, वल फजर, कसम आहे फजर जो। वलयालिन आशिर ऐं 10 रातियुनि जो कसम। वश्शफ़अ वल वतर ऐं 21 ऐं 21 अदद जो कसम। वल्लैल इज़ा यसर ऐं रात जो कसम जॾहिं उहा हले। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में मुख़्तलिफ़ शयुनि जा कसम खया आहिनि। हूअं असांजे लाइ हुकुम इहो आहे, मख़लूक़ जे लाइ हुकुम इहो आहे त अल्लाह जे ग़ैर जो कसम खाइणु जाइज़ कोन्हे, बल्कि शिरक लिखियो आहे। जेकॾहिं अक़ीदो ग़लति हुजे त पोइ इन सां यानी वॾो ख़तरो आहे। लेकिन क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन जॻह जॻह ते मुख़्तलिफ़ शयुनि जा कसम खया आहिनि। उलमा इकराम इहो लिखियो आहे त इन मां अल्लाह रब्बुल आलमीन इहो यानी मख़लूक़ खे ऐं पंहिंजे बंदनि खे इहो ॿुधाइणु चाहिनि था त हीअ जेके शयूं आहिनि जिन जो मूं कसम खयो आहे वॾियूं मुतबर्रिक शयूं आहिनि, वॾियूं मुतबर्रिक शयूं आहिनि, बरकत वारियूं शयूं आहिनि ऐं फ़ज़ीलत वारियूं आहिनि। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फजर जो कसम खयो। उलमा इकराम फरमाईंदा त हिन मां मुराद जेको आहे उहा ईद उल अज़हा जी सुबुह सादिक जो वक़्तु आहे, माना 10 ज़ुल्हज ईद उल अज़हा जी सुबुह सादिक, फजर चइबो आहे सुबुह सादिक खे। ऐं अॻियां जेको अल्लाह ताला फरमायो वलयालिन आशिर ऐं 10 रातियुनि जो कसम। इन मां उलमा इकराम फरमाईंदा त हिते 10 रातियूं उहे जेके हिन सुबुह खां पहिरीं आहिनि, यानी 10 जी राति, ईअं 1 ज़ुल्हज खां वठी 1 ज़ुल्हज जी राति खां वठी 10 ज़ुल्हज जी राति ताईं। इन्हनि जो जेको कसम खयो वियो, इन कसम खणण में अल्लाह रब्बुल आलमीन यानी इहो फरमाइनि पिया, इशारो आहे इन ॻाल्हि जे तरफ़ त वॾियूं मुतबर्रिक यानी रातियूं आहिनि ऐं वॾो मुतबर्रिक ॾींहुं आयो। इन मुनासिबत सां चूंकि ही तक़रीबन ज़ुल्क़ाद जो यानी आख़िर आहे ऐं आख़िरी अशरो आहे ऐं अॻियां ज़ुल्हज जो अशरो अचण वारो आहे, इन मुनासिबत सां कुझु ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं हुयूं।
त अल्लाह रब्बुल आलमीन हिननि ज़ुल हज जे रातिनि खे ॾींहंनि खे फ़ज़ीलत ॾिनी आहे ऐं अजीब हिकिड़ो रब्त, बल्कि इहो जेको इबादतुनि जो ऐं मुतबर्रिक औक़ात जो, मुतबर्रिक जॻहियुनि जो ऐं इबादतुनि जो जेको सिलसिलो आहे उहो रमज़ानुल मुबारक खां शुरू थिए पियो। पहिरीं अल्लाह ताला रमज़ानुल मुबारक अता फ़रमायो, वॾो बरकतुनि वारो महीनो, वॾो रहमतुनि वारो महीनो, ऐं उन में अल्लाह ताला पंहिंजे बंदनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया। भई रोज़ा ॾींहं जो तव्हां रोज़ो रखो, राति जो तव्हां इशा जी नमाज़ सां गॾोगॾु तरावी अदा करियो। मज़ीद हूअं आम नमाज़ुनि खां वधीक नमाज़ूं तरावी जूं 20 रकातूं अदा करियो। ऐं उन खां पोइ जेॾी महिल रोज़े जी इबादत ख़तमु थी त रोज़े जी इबादत जे शुक्राने जे तौर ते अल्लाह रब्बुल आलमीन 2 इबादतूं ॾिनियूं। हिकिड़ी सदक़तुल फ़ितर, त तव्हां सदक़तुल फ़ितर अदा करियो, यानी ग़रीबनि खे बि ॾियो त हू बि सुठी ईद करे सघनि। उन सां गॾोगॾु नमाज़ ईद, ईदुल फ़ितर उहा अदा करियो शुक्राने जे तौर ते। असांजी जेका ख़ुशी आहे, असांजी यानी मुसलमाननि जी ख़ुशी ऐं ग़ैर मुस्लिमनि जी जेका ख़ुशी आहे उन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु। असांजी जेका ख़ुशी आहे उहा इबादतुनि सां आहे, मुसलमान जी जेका ख़ुशी आहे उहा इबादत सां आहे। ॾिसो, ईद जो मतिलबु आहे ख़ुशी, माना ख़ुशीअ जो ॾींहुं। त ख़ुशीअ जो जेको इज़हार असां करियूं था उहो कीअं था करियूं? हिक ॿिए खे रंग हणण सां कोन था करियूं, ॿियूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं जेके ॿियनि मज़हबनि में आहिनि उहे असां कोन था करियूं। पर असांजे लाइ हुकुम इहो आहे त तव्हां सदको ॾियो, तव्हां छा करियो? नमाज़ अदा करियो। मुसलमान जी ख़ुशी आहे इबादत। मुसलमान खे अल्लाह रब्बुल आलमीन सां महबत आहे, ऐं महबत जंहिंसां हूंदी आहे, महबूब सां मुलाक़ात, महबूब खे ख़ुशि करणु, इन खां वॾी उन जे लाइ का ईद कान हूंदी आहे। आशिक़ जे लाइ माशूक़ खे ख़ुशि करणु, मुहिब जे लाइ महबूब खे ख़ुशि करण खां वधीक का शइ कान हूंदी आहे। त असांखे अल्लाह रब्बुल आलमीन इहो सबक़ु ॾिनो त तव्हां त मुंहिंजा आशिक़ आहियो, तव्हां त मुंहिंजा मुहिब आहियो, आउं तव्हांजो महबूब आहियां ऐं आउं ख़ुशि थियां थो इबादत सां। इन करे तव्हांजी ख़ुशी, तव्हांजी ईद इबादत आहे। त असांखे अल्लाह रब्बुल आलमीन इहो अता फ़रमायो। वरी उन खां पोइ जीअं रोज़ा ख़तमु थिया, अल्लाह ताला हिकिड़ी ॿी वॾी जेको सो इबादत जा अयाम शुरू करे छॾिया, उहो हज, हज बैतुल्लाह। छो त शव्वाल जी 1 तारीख़ यानी ईदुल फ़ितर जी जेका ईदुल फ़ितर जो ॾींहुं आहे, उन खां वठी हज जा ॾींहं शुरू था थियनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बल्कि क़ुरान पाक में आहे त हज जा जेके अयाम आहिनि, हज जा जेके ॾींहं आहिनि, उहे 3 महीना आहिनि। अशहुर हज जेके आहिनि उहे 3 महीना, पूरा 3 महीना कोन्हनि। शव्वाल जो महीनो आहे, ज़ुल्क़ाद जो महीनो आहे ऐं ज़ुल हज जा 10 ॾींहं आहिनि। इहे अयाम हज आहिनि। त अगरचे हज जेको अदा थींदो उहो त अदा थींदो वञी ज़ुल हज जी 9 तारीख़, ऐं 9 तारीख़ में बि ज़वाले आफ़्ताब खां पोइ जेको हज जो रुकन आज़म आहे, वक़ूफ़ अरफ़ा, उहो थींदो अदा सिर्फ़ु उन जो हिकिड़ो वक़्तु मख़सूस। पर अल्लाह रब्बुल आलमीन इन जे लाइ वक़्तु जेको मुक़ररु कयो, इहो कयो, इन मां मतिलबु इहो आहे त जेकॾहिं को माण्हू हज जो इहराम ॿधणु चाहे त उन खे घुरिजे त हू शव्वाल शुरू थियण खां पोइ ॿधे। शव्वाल जी 1 तारीख़ खां ॿधी सघे थो, पर रमज़ान जी 3 तारीख़ खां न ॿधे। रमज़ान खां या शव्वाल शुरू थियण खां पहिरीं उन जे लाइ ॿधणु सही कोन्हे। हा, अलबत्ता शव्वाल शुरू थी वञे पोइ ॿधे। हाणे इबादत कंहिं पहिरीं ज़माने में, अॼुकल्ह त 4-5 कलाकनि में हितां कराचीअ मां माण्हू वेहे थो, 4-5 कलाकनि में माण्हू जद्दा पहुची वञे थो, उन खां पोइ 2-2.5 कलाकनि में माण्हू मक्कतुल मुकरमा पहुची वञे थो। पर
उन ज़माने में जॾहिं जी हीअ ॻाल्हि आहे, इब्तिदाई ज़माने में उठनि ते जानवरनि ते सवार थी करे सफ़र थींदो, कई महीना लॻंदा हुआ, कॾहिं 2 महीना लॻी वेंदा हुआ, कॾहिं 2.5 महीना लॻी वेंदा हुआ। उन करे अल्लाह रब्बुल आलमीन हज जो जेको वक़्तु शुरू कयो उहो कयो 1 शव्वाल खां, ईद जे ॾींहं खां। उन खां पोइ वरी हज जी जेॾी महिल इबादत ख़तमु थी, होॾां रमज़ान जी जेका इबादतूं ख़तमु थियूं, त अल्लाह शुक्राने जे तौर ते छा ॾिनी असांखे? अल्लाह रब्बुल आलमीन 2 शयूं ॾिनियूं, उहा आहे सदक़तुल फितर ऐं ईद जी नमाज़। हिते जेॾी महिल वॾी हिकिड़ी इबादत ख़तमु थी, ओॾी महिल बि अल्लाह रब्बुल आलमीन असांखे 2 शयूं ॾिनियूं। हिकिड़ो त क़ुर्बानी आहे 10, 11, 12 तारीख़ ज़ुल्हज जी क़ुर्बानी अल्लाह ताला अता फ़रमाई, ऐं उन खां पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ईद जी नमाज़ अता फ़रमाई। त भई तव्हांखे अल्लाह ताला हेॾी वॾी इबादत जी यानी जो मौक़ो ॾिनो, हाणे इन इबादत जे शुक्राने जे तौर ते तव्हां छा करियो? तव्हां मुंहिंजो शुक्र अदा करियो ऐं क़ुर्बानी करियो, नमाज़ ईद अदा करियो। त अल्लाह रब्बुल आलमीन हीउ जेको सिलसिलो इबादतुनि जो इहो रमज़ान खां शुरू थिए पियो ऐं हलंदे हलंदे क़ुर्बानीअ ताईं हले पियो। इहो मुसलसल सभु इबादतूं हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। त अनक़रीब इहो अशरो शुरू थियण वारो आहे। इन में अल्लाह रब्बुल आलमीन त ही फरमायो, जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त सूरह फजर जी इब्तिदा में अल्लाह रब्बुल आलमीन कसम खणी करे इन्हनि रातिनि जी फज़ीलत ॿुधाई, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में अचे थो, पाण फरमायो त इब्ने आदम जो अमल जेको अल्लाह ताला खे पसंदि आहे, उहो किन यानी ॿियनि ॾींहंनि में ॿियनि रातिनि में अल्लाह ताला खे एतिरो इब्ने आदम जो को अमल पसंदि कोन्हे जेको इन अशरे में आहे। ऐं इन जे अंदरि जेको आहे यानी नफ़ली इबादतूं, हर क़िस्म जी नफ़ली इबादत, ज़ुल्हज जो चंड ॾिसण खां वठी ऐं क़ुर्बानीअ ताईं, इहो जेको अशरो आहे इन में हर क़िस्म जी इबादत अल्लाह खे तमामु घणी पसंदि, तमामु घणी पसंदि ॿियनि ॾींहंनि जे मुक़ाबले में। उलमा हिते हिकिड़ो नुक़्तो लिखियो आहे त हिकिड़े पासे रमज़ान मुबारक जी फज़ीलत आहे, ॿिए पासे जेको हिन अशरे जी फज़ीलत आहे। त उलमा लिखियो त रमज़ान जूं रातियूं वधीक फज़ीलत वारियूं आहिनि ऐं हिन जा जेके ॾींहं आहिनि उहे वधीक फज़ीलत वारा आहिनि। पर ॿियनि हदीसुनि में ईअं बि अचे थो त हीउ जेको अशरो आहे ज़ुल्हज जो जेको अशरो, इन जो 10 तारीख़ त ज़ाहिर रोज़ो रखणु मना आहे, पर उन खां पहिरीं 9 ॾींहं जेके आहिनि, बल्कि 8 ॾींहं, उन्हनि 8 ॾींहंनि जे रोज़े जो सवाबु साल जे रोज़नि जे बराबरि आहे। इहे साल जा गुनाह माफ़ थियण जे बराबरि। हिकिड़े साल जो, हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखी साल जा गुनाह माफ़। ऐं 9 तारीख़ जेका आहे यानी योम अरफा, 9 ज़ुल्हज जो, उन जो रोज़ो 2 सालनि जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजे थो, हिकिड़ो साल पहिरीं ऐं हिकिड़ो साल पोइ गुनाहनि जो कफ़ारो बणिजे थो। पर को माण्हू ईअं सोचे त अच्छा हाणे अॻिए साल जेको ईंदो उन हिकिड़ो रोज़ो आउं रखी छॾियां ऐं उन में पोएं साल जा त मुंहिंजा गुनाह माफ़ थी विया, आईंदे साल जी मूंखे मिली वई मोकल, हाणे जेतिरा बि गुनाह करियां उहा पहिरीं एडवांस में मूंखे माफ़ आहिनि। ईअं कोन्हे। ही जिते 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 इबादतुनि जी ॻाल्हि अचे थी ऐं इबादतुनि सां गुनाह माफ़ थियण जी ॻाल्हि अचे थी, त उन्हनि इबादतुनि मां मुराद यानी उन्हनि गुनाहनि मां मुराद सग़ीरा गुनाह, सग़ीरा गुनाह। मसलन अचे थो जेको माण्हू वुज़ू करे थो त वुज़ूअ जे यानी वुज़ू करण सां जेको पाणीअ जा यानी फुड़ा इंसान जे जिस्म तां ॻड़नि था, हिकिड़ो हिकिड़ो फुड़ो पाण सां गॾु हिकिड़ो गुनाह खणी किरे थो, ऐं जेॾी महिल आख़िरी फुड़ो किरे थो त हिन जो आख़िरी गुनाह माफ़ थियो वञे। वरी नमाज़ पढ़ण सां बि गुनाह माफ़ थियनि था। त इहे सभु जेतिरा गुनाह आहिनि, या हिकिड़ो माण्हू वुज़ू करे मस्जिद में वञे पियो त हिकिड़े हिकिड़े क़दम ते गुनाह माफ़ थिए पियो, हिकिड़े हिकिड़े क़दम ते दर्जो बुलंद थिए पियो, हिकिड़े क़दम ते नेकी लिखी वञे पई।
रमज़ान जा रोज़ा जंहिं रखिया उन जा सभु गुनाह माफ़ थी वञनि था। त ये कहिड़ा गुनाह आहिनि? फरमाए इबादत कानून जी इहा ॻाल्हि आहे, कानून जे मुताबिक़ अगरि अल्लाह ताला कंहिं माण्हूअ जा कबीरा गुनाह माफ़ करे छॾे, अल्लाह जी रहमत आहे, उहा कंहिं क़ाइदे जी पाबंद कोन्हे। पर क़ाइदो ऐं कानून जेको शरीयत जो उहो इहो आहे त इबादतुनि सां जेके गुनाह माफ़ थियनि था उहे सिर्फ़ु सग़ीरा गुनाह माफ़ थियनि। अहिड़े तरीक़े सां हा कबीरा गुनाह तौबा सां माफ़ थियनि था। हिकिड़ो माण्हू सची तौबा करे, ॾुखु करे पंहिंजे गुनाहनि ते ऐं आईंदा न करण जो पको पव करे, फौरी तौर ते गुनाह खे छॾे ॾे, हे टे ॻाल्हियूं आहिनि त पोइ उन जा गुनाह कबीरा गुनाह माफ़ थी वञनि। अलबत्ता तौबा सां हुकूकुल्लाह जा गुनाह माफ़ थियनि था, हुकूकुल इबाद जा गुनाह तौबा सां पूरा माफ़ कोन था थियनि। जेसि ताईं जंहिंजो हक़ु आहे, साहिब हक़ आहे, उन खां उहो माण्हू माफ़ न कराए। कानून जी इहा ॻाल्हि आहे। बाक़ी अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी रहमत सां मज़लूम खे पंहिंजे ख़ज़ाने मां ॾेई करे ज़ालिम खे माफ़ करे छॾे, साहिब हक़ खे पंहिंजे ख़ज़ाने मां ॾेई करे हुनखे माफ़ करे छॾे, उहो अल्लाह रब्बुल आलमीन जो रहमत जेका आहे ऐं अल्लाह जी बख़्शिश जेका आहे उहा कंहिं क़ाइदे जी मोहताज कान्हे। पर जेको शरीयत जो आम तौर ते क़ाइदो आहे उहो इहो त तौबा सां बि हुकूकुल्लाह माफ़ थींदा, हुकूकुल इबाद जेको आहे तॾहिं माफ़ थींदा पूरे तरीक़े सां जॾहिं माण्हू उन माण्हूअ खां माफ़ी वठे या उन जो जेको हक़ु आहे उहो कंहिं बि तरीक़े सां उन ताईं पहुचाए छॾे। त हीअ जेके यानी ॿुधायो वियो त 2 सालनि जे कफ़ारो थिए थो गुनाहनि जो। अच्छा, रातियुनि जे बारे में अचे थो त हीअ जेके 10 रातियूं आहिनि, 10 रातियूं आहिनि ज़ुल्हज जूं, इन में हर हिकु राति जी इबादत लैलतुल क़द्र जी इबादत जे बराबरि। लैलतुल क़द्र जी इबादत रमज़ान मुबारक में त हिकिड़ी लैलतुल क़द्र आहे, पर हीअ 10 रातियूं 10 ई लैलतुल क़द्र जे बराबरि। रमज़ान में एहतिमाम थिए थो कुझु इबादतुनि जो, ख़ासि तौर ते आख़िरी अशरे जो, वरी उन जी ताक़रातनि जो, उन में एतिकाफ़ बि थिए थो। ख़ासि तौर ते पंहिंजे इलाइक़े में 27वीं राति जो ख़ासि एहतिमाम थिए थो। अहिड़ा माण्हू जेके नज़र आम तौर ते मस्जिद में कोन था अचनि, पर उन राति अचो 2 रफ़ अदा कनि था। पर हीअ जेके रातियूं आहिनि उनजो एतिरो एहतिमाम कोन थो थिए जेतिरो करणु घुरिजे। त हीअ जेके आहिनि अयाम ऐं हीअ जेके रातियूं आहिनि उहे वॾियूं मुतबर्रिक रातियूं आहिनि। हिननि में अल्लाह रब्बुल आलमीन आम तौर ते इबादतूं ॾिनियूं आहिनि। वरी इन में अल्लाह रब्बुल आलमीन यानी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं इन अशरे में इबादतूं ॾिनियूं। हिकिड़ो त इहो त यानी इन में रोज़ा रखिया वञनि ऐं अहिड़े तरीक़े सां ॿियूं नफ़ली इबादतूं अदा कयूं वञनि। ऐं ॿी इबादत इहा आहे त 9 तारीख़ जी यानी सुबुह खां वठी 9 तारीख़ जी फजर जी नमाज़ खां वठी 13 तारीख़ जी असर नमाज़ ताईं तकबीरात तशरीक़ हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां यानी दरमियानी बुलंद आवाज़ सां मर्द हज़रात जे लाइ त हू चवनि अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अल्लाहु अकबर, अल्लाह तमामु वॾो आहे। माना अल्लाह को जिस्म कोन्हे थो रखे जो अल्लाह वॾो त जिस्म जे तरफ़ माण्हू जो ज़हन वञे, न, अल्लाह जो शान तमामु वॾो आहे। अल्लाह जिस्म खां पाक आहे, अल्लाह जो शान तमामु वॾो। अल्लाहु अकबर माना अल्लाह जो शान तमामु वॾो। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु कोन्हे, को हुकुमरान कोन्हे, हुकूमत जे हक़ीक़ी हुकूमत जे लाइक़ु कोन्हे। हक़ीक़ी हुकूमत अल्लाह जी। इबादत में महबत बि अचे थी, अदब ऐं ताज़ीम बि अचे थी, इताअत बि अचे थी ऐं पंहिंजे पाण खे उन जे साम्हूं ज़लील करण बि अचे थो। तज़ल्लुल, इंतिहाई तज़ल्लुल, इंतिहाई महबत, इंतिहाई ताज़ीम, इंतिहाई अदब जे क़ाबिल हिकिड़ी अल्लाह जी ज़ात, इबादत जे क़ाबिल हिकिड़ी अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइ कोन्हे। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। वलिल्लाहिल हम्द, अल्लाह जे लाइ तमामु ख़ूबियूं आहिनि, तमामु तारीफ़ूं, तमामु ख़ूबियूं सिर्फ़ु अल्लाह जो हक़ु आहे। अल्लाह जी शइ, अल्लाह ख़ूबी कंहिंजी बि कजे, कंहिंजी तारीफ़ कजे,
पर उनखे ओड़ो उहा शइ कंहिंजे हुस्न ते तारीफ़ कई त उनखे हुस्न कंहिं ॾिनो, कंहिंजे इल्म ते तारीफ़ कई त उनखे इल्म कंहिं ॾिनो, कंहिंजे जेको आहे सो माल जी तारीफ़ कई त उनखे माल कंहिं ॾिनो, कंहिंजे वजूद जी तारीफ़ कई त उनखे वजूद कंहिं ॾिनो। हर शइ अल्लाह पाक जी पैदाइश आहे, हर शइ अल्लाह जी मखलूक आहे। त जॾहिं मखलूक जी तारीफ़ पई थिए त हक़ीक़त में ख़ालिक जी पई तारीफ़ थिए, छो त मखलूक वटि पंहिंजी का बि शइ कान्हे, पंहिंजो वजूद बि कोन्हे, सभु शयूं अल्लाह पाक जूं आहिनि। जॾहिं उन शइ ते जी तारीफ़ पई थिए त उनजे पैदा करण वारे जी जंहिं उनखे आ शइ ॾिनी आहे उन जी तारीफ़ पई थिए। उन करे वलिल्लाहिल हम्द, तमामु ख़ूबियूं तमामु तारीफ़ूं हक़ीक़त में हिकिड़े अल्लाह पाक जे लाइ। ऐं हिकिड़ो दफ़ो चवणो आहे, असांजे बाज़ माण्हू आम तौर ते रिवाज थी वियो त 3 दफ़ा चवंदा आहिनि। हालांकि असां ॾाढो ॻोल्हियो किताबनि में त भई किथां मिली वञे को कमज़ोरी का रिवायत मिली वञे जंहिंमें हुजे त भई 3 दफ़ा चओ, पर अॼु ताईं असांखे कान मिली, ॾाढी ॻोल्हियोसीं। कंहिं बि किताब में मुस्तनद ग़ैर मुस्तनद कंहिं बि किताब में 3 दफ़ा इहे तकबीरात चवण जी का रिवायत कान मिली। ख़बर न आहे पंहिंजे इलाइक़े में 3 दफ़ा किथां आयो आहे, हिकिड़ो दफ़ो। ऐं इहो बुलंद आवाज़ सां चइजे। हूअं हुकुम इहो आहे उदउ रब्बकुम तज़र्रुअन व ख़ुफ़िया, पंहिंजे रब खे पुकारियो, पंहिंजे रब खां दुआ घुरियो, तज़र्रुअन यानी ॿाॾाए करे, रोई, आजिज़ी ज़ाहिर करे, व ख़ुफ़िया ऐं यानी आहिस्तगीअ सां, आहिस्तगीअ सां लिक में घुरो अल्लाह खां। दुआ जे लाइ आम दुआ में अदब इहो आहे त तव्हां चओ ऐं अल्लाह ऐं तव्हां बंदो ऐं अल्लाह पाण में बस। असुल दुआ में इहो आहे। हा अलबत्ता जिन दुआउनि जंहिं जॻह ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा तालीम ॾिनी आहे त हिनखे बुलंद आवाज़ सां भले पढ़ो त उते बुलंद आवाज़। पर आम हालात में क़ुर इहो चए थो त दुआ जेका करियो उहा कीअं करियो, दुआ करियो हिकिड़ो त आजिज़ीअ सां करियो, रोई करियो, ऐं ॿियो जेको आहे सो तव्हां आहिस्तगीअ सां करियो। बुलंद आवाज़ सां दुआ इहो असुल कोन्हे, असुल जेका आहे उहा आहे आजिज़ीअ सां दुआ, इनफरादी तौर ते दुआ। पर हींअर अहिड़ो असांजो मिज़ाज थी वियो आहे, जेकॾहिं इमाम जेको आहे सो नमाज़ खां पोइ आहिस्ता दुआ करे ऐं बसि माण्हुनि खे रुगो आमीन ॿुधण में जे आख़िर में, या इहा आमीन बि न चए रुगो मुंहं ते हथु घुमाए छॾे, त माण्हू चवंदा त इहा त दुआ थी कान। हाफ़िज़ साहिबु हाणे अॼुकल्ह तव्हां दुआ ई करणु छॾे ॾिनी, माना दुआ माण्हुनि जे नज़र में तॾहिं थींदी जॾहिं कुझु आवाज़ बुलंद थिए, मस्जिद गूंजजे, आमीन थिए, पोइ चवंदा त हा हाणे कुझु वञी ॻाल्हि सम्झ में आई। छो त असांजो मिज़ाज अहिड़ो थी वियो आहे, क़ुर खां असांजो मिज़ाज, हदीस खां सुन्नत खां असांजो मिज़ाज हटी वियो आहे। क़ुर चए थो त दुआ में असुल छा आहे, आहिस्तगी। छो त दुआ ॾिसो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां कीअं दुआ घुरी, चुपके उर्दू में चए, यानी बसि आहिस्ता आहिस्ता। अल्लाह ॿुधे पियो ऐं बंदे खे ख़बर आहे आउं छा पियो घुरां, अल्लाह खे ख़बर आहे त बंदो छा पियो घुरे, ॿियनि खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत। त हिते त इहो आहे हुकुम। हाणे जिते आहिस्तगीअ जो हुकुम आहे उते असांजो जेको आहे तबिको उहो छा थो करे, चए थो बुलंद आवाज़। ऐं जिते अल्लाह ताला चए थो बुलंद आवाज़ सां चओ, त केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो जेॾी महिल नमाज़ पढ़बी 9 तारीख़ जी फजर खां वठी 13 तारीख़ जी, त उन में बाज़ माण्हू त ज़ोर सां चवंदा पिया आहिनि, पर बाज़ जेके आहिनि उहे या त चवनि ई कोन था, या बसि आहिस्ता आहिस्ता चवंदा बसि असां दिलि में चऊं पिया। भई जिते बुलंद चवणो हो उते तव्हां दिलि में था चओ, उते आहिस्ता था चओ, जिते आहिस्ता चवणो हो उते तव्हां चओ त हाणे बुलंद थिए। भई जेका शरीयत जी तरतीब आहे उन मुताबिक़ हलो। अहिड़ी तरीक़े सां दुरूद शरीफ़ बि दुआ आहे, दुरूद शरीफ़ बि दुआ आहे। इहा दुआ आहे अल्लाह ताला खां त या अल्लाह तुंहिंजे प्यारे हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असांजे मथां एतिरा एहसानात आहिनि जो असां उन जा अदा करे ई कोन था सघूं। हाणे या अल्लाह तुंहिंजी लामहदूद रहमत मां
असां जेको तव्हांजी ज़ात पाक लामहदूद खां दुआ था करूं त पंहिंजे शान जे मुताबिक़ लामहदूद रहमतूं पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल फरमा। इहा अल्लाह खां दुआ आहे। दुआ जे बारे में आयो त आहिस्ता पढ़ो। बहरहाल पोइ ॿी वरी इन में इबादतूं जेके आहिनि उहा क़ुर्बानी आहे। हाणे हीउ जेको अशरो अचण वारो आहे, हीउ जेको महीनो शुरू थियण वारो आहे, इन में ॿियूं त घणेई इबादतूं जेके बि इंसान करे, पर ॿ जेके इबादतूं आहिनि क़ुर्बानी ऐं हज, इहे अहिड़ियूं इबादतूं आहिनि जो ॿियनि ॾींहंनि में अदा ई कोन थियूं थी सघनि, ॿियनि ॾींहंनि में कोन थियूं अदा थी सघनि। मसलन हज, ऐं इन हज जूं जेके इबादतूं आहिनि इन में अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिकिड़ो वॾो सबक़ु ॾिनो आहे। जेकॾहिं उहो सबक़ु असांखे यादि थी वञे ऐं सम्झ में अची वञे त पूरे दीन जो मिज़ाज सम्झ में अची वञे ऐं घणेई ग़लति सोचुनि जो दरवाज़ो ई बंदि थी वञे। जेकॾहिं उहो नुक़्तो असांखे सम्झ में अची वञे न, जेको अल्लाह ताला इन्हनि इबादतुनि में असांखे सम्झायो आहे, त अल्लाह जे हज़ारे बिदअतुनि जो ऐं हज़ारे ग़लतियूं जेको आहिनि न उनजी इस्लाह थी वञे। उहो छा आहे? उहो इहो आहे त भई असुल कंहिं अमल में, कंहिं जॻह में, कंहिं वक़्त में कुझु बि कोन्हे, को अजुर कोन्हे, का फज़ीलत कान्हे, कुझु कोन्हे। न को कंहिं अमल में कुझु आहे, न को कंहिं जॻह में कुझु आहे, न को कंहिं वक़्त में कुझु आहे। उन में जेका फज़ीलत पैदा थी थिए, उन में जेको अजुर पैदा थो थिए, उन में जेको कुझु बरकत पैदा थी थिए, उहा अल्लाह जे हुकुम करण सां थी थिए। अल्लाह हुकुम करे त बाबरकत आहे, अल्लाह हुकुम न करे त पोइ का बरकत कान्हे। ॾिसो हज आहे, हज में 8 तारीख़ ते अच्छा 8 तारीख़ ते छा हुकुम आहे? 8 तारीख़ ते हाजीअ खे इहो हुकुम आहे त तव्हां बैतुल्लाह खे छॾे ॾियो। 8 यानी ज़ुल्हज ते बैतुल्लाह खे छॾे ॾियो। हालांकि बैतुल्लाह शरीफ़ में मस्जिद हराम में नमाज़ पढ़ण जो सवाब केतिरो आहे? 1,00,000 नमाज़ुनि जो बराबरि। ऐं छा करियो? हज जो एहराम ॿधी हाणे तव्हां हलो मिना में। मिना छा आहे? जंग आहे हिकिड़ो, बयाबान, हितां हणो हलो हितां। अच्छा, उते करिणो छा आहे? उते तव्हांखे 5 नमाज़ूं पढ़णियूं आहिनि, को ख़ासि रुकन कोन्हे। 8 तारीख़ जी ज़ोहर, असर, मग़रिब, इशा, वरी उन खां पोइ ॿिए ॾींहुं फजर। इहे 5 नमाज़ूं बसि माठ करे हली पढ़ो, बाक़ी तव्हां पंहिंजा ज़िक्र अज़कार करियो, वक़्तु गुज़ारियो। हाणे हिकिड़ो माण्हू सोचे त भई जेको हुते नमाज़ जेका आहे मस्जिद में, मस्जिद हराम में, उहा 1,00,000 नमाज़ जे बराबरि, ऐं होॾां मूंखे मिना में वञी करिणो त कुझु बि कोन्हे, नमाज़ूं ई पढ़णियूं आहिनि। पोइ छो न आऊं 1,00,000 नमाज़ जो अजुर खटियां ऐं होॾां वरी यको अरफ़ात वेंदुसि, मिना कोन थो वञा। मिना में को ख़ासि कमु त करण जो त आहे कोन, त हिन खे को अजुर कोन मिलंदो। हूअं 1,00,000 नमाज़ुनि जो अजुर आहे, पर हाणे को अजुर कोन्हे। छो जो तो असांजो चयो कोन मञो। भई अजुर जेको मिले थो उहो त असांजे चवण सां थो मिले। तूं पंहिंजे अकुल खे छॾे ॾे, तूं पंहिंजे सोच खे छॾे ॾे, असां जेको तोखे चऊं पिया न उहो कर। हाणे अल्लाह फरमाए पियो त ए हाजी, तूं हाणे बैतुल्लाह में न, बैतुल्लाह जूं नमाज़ूं छॾ, मस्जिद हराम जूं नमाज़ूं छॾ, तूं हली उन झंग में वेह, उते नमाज़ूं पढ़। मस्जिद में नमाज़ न मिले, तूं खेमे में ई नमाज़ पढ़ जमायत करे। त हाणे तुंहिंजे लाइ जेको अजुर आहे, तुंहिंजे लाइ जेको हुकुम आहे उहो इहो आहे त तूं उहो कर जेको तोखे चयो पियो वञे। हाणे इन में अजुर आहे। इहा आहे दीन जी हक़ीक़त। जेॾी महिल चयो वञे, जेको चयो वञे, जेतिरो चयो वञे, जीअं चयो वञे, उहो तव्हां करियो। इहा जेका इताअत आहे न, उहा आहे। हाणे मसलन अरफ़ात जो मैदान,
हाँ अरफात जो मैदान तो हर वक्त मौजूद है, हींअर बि मौजूद है। पर को माण्हू साल जा जेको तो 359 ॾींहं वो वञी हुते वेही रहे, भला एहराम ॿधी आउं तो अची हुते वेही रहां, भला मूंखे अजुर मिलंदो? हज तो कोन थींदो पर अजुर हिकिड़ी नेकी बि कान मिलंदी। छो जो हींअर हुकुम ई कोन्हे, अल्लाह जो हुकुम हींअर कोन्हे त तूं को हिन मैदान में हिते जंग में बयाबान में अची वेह। उन करे न को इन वक्त ते इहो मैदान बाबरकत कुझु आहे तुंहिंजे लाइ, न को इहो को अमल आहे नेक, कुझु कोन्हे, न को वक़्तु न को कुझु कोन्हे। असांजो हुकुम ई कोन्हे, इन करे कुझु कोन्हे। असांजो हुकुम कॾहिं थींदो? असांजो हुकुम थींदो 9 ज़ुल्हज ते। 9 ज़ुल्हज ते बि कॾहिं? ज़वाल खां पोइ। ज़वाल खां पोइ जो जेको वक़्तु आहे उन खां वठी वेंदे करे मग़रिब ताईं तूं हिते वक़्तु गुज़ार। छो जो हाणे अल्लाह जो हुकुम थी वियो, अल्लाह जो हुकुम थी वियो त तूं ईअं कर। जेकी बरकत अचे थी, जेका फज़ीलत अचे थी, जेका नेकी अचे थी, जेको अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां इहा भलाई मिले थी कंहिं अमल सां, कंहिं जॻह सां, कंहिं वक़्त सां, उहा अल्लाह जे हुकुम जे करे। असुल अल्लाह जो हुकुम आहे। इहा आहे दीन जी हक़ीक़त। हाणे जमरात जेके आहिनि मिना में 3 जमरात आहिनि शैतान जिन खे चइबो आहे, हिकिड़ो नंढो, हिकिड़ो विचोलो, हिकिड़ो वॾो। हाणे उनखे हाजी जेको पथरियूं हणंदा आहिनि त पूरो साल उहे जमरात मौजूदु आहिनि, हींअर बि मौजूदु आहिनि। त को माण्हू ॿियनि ॾींहंनि में वञी करे छा करे उते वञी पथरियूं हणे, को अजुर कोन्हे। पर हू जेके ख़ासि ॾींहं आहिनि उन्हनि जे अंदरि 10 तारीख़, 11 तारीख़, 12 तारीख़, 13 तारीख़, ऐं उहो मख़सूस वक़्त में जेको ॿुधायो वियो आहे त भई तव्हां जेको आहे सो हिन वक़्त में पथरियूं हणो। हिकिड़ी हिकिड़ी पथरीअ सां कबीरा गुनाह माफ़ थिए थो, हलाक करण वारा गुनाह। 7 पथरियूं ऐं 7 गुनाह माफ़ थिया, हलाक करण वारा। हिकिड़े ॾींहं में 21 पथरियूं ऐं 21 गुनाह हलाक करण वारा माफ़ थिया। पर छो? इहा जेका फज़ीलत मिली, इहो जेको अजुर मिलियो, इहे जेको गुनाह माफ़ थिया, इहे छाजे लाइ थिया? अल्लाह जे हुकुम जे करे। त जॻह जॻह ते इहो सम्झायो वियो। ईअं ई क़ुर्बानी आहे। क़ुर्बानीअ जो जेको आहे उहो यानी हुकुम सिर्फ़ु इन्हनि 3 ॾींहंनि में आहिनि, 10 तारीख़, 11, 12। इन में जेको तो अजुर ऐं असुल क़ुर्बानीअ जो अजुर छा आहे? रत वाइण जो अजुर आहे। ॿियनि ॾींहंनि में को माण्हू जेकर मिसाल जे तौर ते सदको करे, ठीकु आहे, जानवर ज़िबा करे ऐं उनजो जेको गोश्त आहे उहो ग़रीबनि में विराए छॾे, त गोश्त जेको जेतिरनि ग़रीबनि खे गोश्त मिलंदो उहे खाईंदा, उनजो अजुर त थींदो। पर जानवर खे सीर विझण जी हिकिड़ी नेकी बि कान्हे आम ॾींहंनि में। पर ही जेके ॾींहं आहिनि इन में अल्लाह जो हुकुम आहे, हाणे तव्हां अहिड़े क़िस्म जे जानवर खे तव्हां अल्लाह जे नाले सां अजुर हासिल करण जी नीयत सां ज़िबा करियो। त ज़िबा कई, एॾियूं वॾियूं नेकियूं अल्लाह पाक अता फरमाए थो। जो अञा रत जो फुड़ो जेको आहे जानवर जे रत जो फुड़ो अञा ज़मीन ते किरियो मस आहे, अल्लाह वटि क़बूल थी वियो। ऐं जेतिरा जानवर जे मथां वार आहिनि उन्हनि सभिनी हिकिड़े हिकिड़े वार जे बदिले में हिकिड़ी हिकिड़ी नेकी ॿुधायो। छेलो आहे हिकिड़ो, उन छेले जे खल ते केतिरा वार हूंदा? के ॻणे ते ॾेखारे। छेले जे खल ते जेके वार आहिनि को ॻणे ते ॾेखारे घणा आहिनि? लख आहिनि, करोड़ आहिनि, घणा आहिनि? केरु ॻणींदो? हिकिड़े ई वक़्त ते एतिरियूं नेकियूं पई मिलनि, हिकिड़े ई वक़्त ते। वरी ॿियो क़ाइदो मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा, हिकिड़ी नेकीअ ते 10 नेकियूं। हाणे जेतिरा वार आहिनि ज़रबिया 10, ए नेकियूं हिकिड़े ई वक़्त ते मिली हुई। पर ए नेकियूं सीर जूं आहिनि। गोश्त जेको तव्हां ग़रीबनि खे ॾींदा उनजो अजुर अलॻि आहे। हीअ जेको नेकी आहे उहा सीर जी आहे, त तव्हां अल्लाह जे लाइ हिकिड़े जानवर खे ज़िबा कयो। पर इहा इन्हनि मख़सूस ॾींहंनि में आहे। आम ॾींहंनि में जानवर जे सीर जी जेको आहे सो का बि नेकी कान्हे। त अल्लाह ताला असांखे दीन जी हक़ीक़त सम्झाए वियो त दीन नालो आहे छाजो? मञण जो।
तव्हां पंहिंजे पाण खे अल्लाह पाक जे ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले करे छॾियो। या अल्लाह हाणे असां पंहिंजी कोन हलंदासीं, पंहिंजी कोन हलाईंदासीं, पंहिंजो अकुलु कोन हलाईंदासीं, पंहिंजी सम्झ कोन हलाईंदासीं, पंहिंजो फ़ाइदो पंहिंजो नुक़सानु कोन ॾिसंदासीं। असां या अल्लाह तुंहिंजा बंदा आहियूं, तुंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। असां तुंहिंजे हुक्मनि ते हलंदासीं, तुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जेको तरीक़ो ॿुधायो उन ते हलंदासीं, चाहे असांखे सम्झ में अचे या न अचे। बसि पोइ इहो माण्हू कामयाबु आहे, इहो माण्हू ॿिन्ही जान में कामयाबु आहे, ॿिन्ही जाननि में जेको आहे कामयाबु आहे। अल्लाह पाक इनखे हिन दुनिया में बि आफ़ियतूं ॾींदो, राहतूं ॾींदो ऐं नेकियूं ॾींदो, सभु भलायूं ॾींदो मरण खां पोइ बि। छो त हीउ अल्लाह जो फर्मा बरदार आहे। इहा ई हक़ीक़त आहे दीन जी। वरना का ॻाल्हि कंहिंखे सम्झ में अची भई हीअं खणी करियूं, हीअं खणी करियूं। औरतुनि खे खणूं करे थींदो आहे भई हीअ महफ़िल बि कजे, हीअं बि कजे, हीअं बि कजे, हिन में बि ॾाढो मज़ो थो अचे। अॼुकल्ह माण्हू हीअं बि कनि पिया, भला पाण बि खणी हीअं करियूं। भई इहो ॾिसिजे त अल्लाह रब्बुल आलमीन जो हुकुम आहे या अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। जे अल्लाह जो हुकुम कोन्हे, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो कोन्हे त पोइ असांखे कोन्हे करिणो। छो त माल बि ख़र्च करियूं, वक़्तु बि ॾियूं, सभु ॾुखियायूं बि बर्दाश्त करियूं ऐं सवाब जे बदिरां गुनाह मिले, कहिड़ो फ़ाइदो? गुनाह इहो गुनाह। हिकिड़ो माण्हू मग़रिब जी नमाज़ जेका आहे उहा 3 रकातुनि जे बदिरां 4 रकातूं पढ़े, हू चए त मूं क़याम हिकिड़ो दफ़ो वधीक कयो, मूं रुकू वधीक कयो, मूं 2 सजदा वधीक पढ़िया, यानी 2 सजदा वधीक कया, तस्बीहात वधीक पढ़ियूं, ही मूं वधीक कयो, वक़्तु वधीक ॾिनमि, मुशक़त कयमि, हाणे मूंखे वधीक जेको सवाबु मिलणु घुरिजे सवाबु कोन मिलंदो, पाण गुनाह मिलंदो। भई तो पंहिंजे तरफ़ां दीन खे वधाए छॾियो। तोखे सिर्फ़ु जेको तो 3 रकातूं पढ़णियूं हुयूं, तो हिकिड़ी रकात जो इज़ाफ़ो पंहिंजे तरफ़ां छो कयो? तोखे हक़ु कोन हो त तूं इन खे इज़ाफ़ो करी। को माण्हू फजर जूं 3 रकातूं करे पढ़े त छा थींदो? गुनाह थींदो। ईअं हर शइ में जेको आहे सो पंहिंजे तरफ़ां इज़ाफ़ो करणु, इहो न ॾिसणु त अल्लाह जो हुकुम छा आहे ऐं अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो छा आहे, ऐं पंहिंजे तरफ़ां करणु, रस्मो रिवाज खे ॾिसणु, हेॾां होॾां खे ॾिसणु, भई माण्हू हीअं पिया कनि त असां बि खणी हीअं करियूं, त इन सां जेको आहे सो अजुर कोन थो मिले। अच्छा, हिकिड़ी इबादत इन में इहा बि आहे त जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अराद अन युज़हिया, जेको माण्हू यानी कुर्बानी करणु चाहे, कुर्बानी करण जो इरादो करे, उन खे घुरिजे त ज़ुल हज जो चंड ॾिसण खां वठी कुर्बानी करण ताईं वार ऐं नंहं न कटे, वार बि न कटे, नंहं बि न कटे। माना त इन में छा आहे, कहिड़ी हिकमत आहे? हूअं त अल्लाह जे हर हुकुम में हिकमत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर तरीक़े में हिकमत आहे, भलायूं आहिनि, पर ज़रूरी कोन्हे त असांखे सम्झ में बि अचे। असांखे सम्झ में अचे न अचे बसि करिणो। पर हिन में उलमा फरमाईंदा त असुल इहा हिकमत यानी नज़र अचे थी, महसूसु थिए थी त भई हाजी जेको हूंदो आहे, हाजी उन जे लाइ हुकुम हूंदो आहे त तूं छा कर, हज जे लाइ वञी वियो त हाणे मीकात तां तूं हज जो एहराम ॿध या उमिरि जो एहराम ॿधे थो। पर वरी इन्हनि ॾींहंनि में, हज वारनि ॾींहंनि में हिन खे जेको आहे सो यानी हज जो या एहराम ॿधणो थो थिए। एहराम जेको तो हिकिड़ी बैतुल्लाह शरीफ़ जी वर्दी आहे, हीअ वर्दी पाए पोइ तूं अंदरि दाख़िल थी। हुदूद आहिनि, इन्हनि हुदूद खां अॻियां तोखे अदब जे करे ऐं बैतुल्लाह जी ताज़ीम जे करे तोखे अॻियां कोन्हे वधिणो। पोइ उन्हनि में पाबंदियूं आहिनि, सुबियल कपिड़ा हाणे तूं कोन थो पाई सघीं, चादरूं पाए, अहिड़े तरीक़े सां मथो कोन थो ढके सघीं, मुंहुं कोन थो ढके सघीं। इन्हनि में हिकिड़ी पाबंदी इहा आहे त तूं नंहं ऐं वार कोन थो कटे सघीं। त हाजी जेको आहे नंहं कोन कटींदो, वार कोन कटींदो। हिते अल्लाह रब्बुल आलमीन चाहे पियो त आऊं यानी 9 ज़ुल हज ते जेका अल्लाह पाक जे तरफ़ां रहमत जा जो मींहुं ऐं रहमत जी बारिश वसे थी हाजियुनि जे मथां, उहा सिर्फ़ु हाजियुनि जे मथां न पए, बल्कि उन जा कुझु कतरा जेके आहिनि
उहे हज खां अलावा ॿियनि मुल्कनि में जेके मुस्लमान रहंदा उन्हनि खे बि नसीब थियनि। अल्लाह रब्बुल आलमीन चए थो तव्हां थोरी मुशाबत इख्तियार करियो, थोरी मुशाबत इख्तियार करियो। मुशाबत इहा इख्तियार करियो त तव्हां बि पंहिंजे नुंहंनि खे ऐं पंहिंजनि जेके वारनि उन्हनि खे कुझु ॾींहंनि ताईं न कटियो, पोइ तव्हांजी हाजियुनि सां मुशाबत थी वञे। बसि अल्लाह जी रहमत खे बहानो खपे, इहो बहानो मिली वियो। हाणे उहा रहमत जेका हुननि जे मथां वसंदी उन जा कुझु छंडा तव्हांजे मथां बि तव्हांजो बि कमु थी वियो। हिकिड़ो माण्हू आहे ग़रीब, उहो चए थो आउं जेको हज जे लाइ कोन थो वञी सघां ऐं आउं यानी हज जे लाइ एतिरो पैसे जी ज़रूरत आहे, एतिरी मशक़त आहे, मूंखां कोन थी सघे, त छा अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे उन रहमत खां महरूम करे छॾींदो? अल्लाह रब्बुल आलमीन चए थो न, आउं तोखे बि नवाज़े छॾींदुमि, तूं मुशाबत इख्तियार कर। हिकिड़े शाइर चयो न, या रब तेरे महबूब की सूरत लेके आया हूँ, या रब तेरे महबूब की शबाहत लेके आया हूँ। हिकिड़ो माण्हू सुवारी रखे थो, पूरी सुन्नत जे मुताबिक़ लिबास सुन्नत जे मुताबिक़ अदा करे थो ऐं जेको सो मथे ते टोपी रखे थो, सालिहीन वारो जेको सो लिबास, सालिहीन वारो अंदाज़ अपनाए थो, अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नतूं अपनाए थो, तो हक़ीक़त जेका आहे उहा त असां वटि कान्हे, पर असां सूरत खणी पिया वञूं। चए थो या रब तेरे महबूब की शबाहत लेके आया हूं, ऐं मुंहिंजा रब आऊं मूं वटि ॿियो कुझु कोन्हे, आऊं क़बर में छा खणी आयो आहियां? तुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी शबाहत खणी आयो आहियां, उन जहिड़ो चहिरो ठाहे आयो आहियां, उन जहिड़ो लिबास। हकीकत तू इसको कर दे, मैं सूरत लेके आया हूँ। या अल्लाह आऊं सूरत खणी आयो आहियां, मूं वटि हक़ीक़त कान्हे, पर तूं पंहिंजी रहमत सां हिन खे हक़ीक़त करे मूंखे ओ अजुर अता फरमाए जेको हक़ीक़त वारनि खे तूं ॾींदो। त अल्लाह रब्बुल आलमीन वॾो करीम आहे, वॾो रहीम आहे। त हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त तव्हां छा करियो, तव्हां इहे जेके ॾींहं आहिनि, पहिरीं तारीख़ खां वठी ज़ुल्हज जी पहिरीं तारीख़ खां वठी ईद ताईं तव्हां वार न कटियो ऐं तव्हां जेको आहे न हलायो। पोइ क़ुर्बानी करण खां पोइ भले साफ़ थी वञे। जीअं आम हालात में जेको आहे सो सफ़ाई सुथराई पसंदि आहे अल्लाह खे, पर हाजीअ जे लाइ छा आहे, जेतिरो मेरो हूंदो, जेतिरो कुचेलो हूंदो, जेतिरो हूंदो, ईअं अलूल सलूल वार बिखरिया पिया आहिनि, न वॾा ऐं जेको तो मिटी मिटी थियो पियो, जेतिरो हूंदो ओतिरो अल्लाह खे वधीक थो वणे। आम हालात में ईअं कोन्हे। हिकिड़ो माण्हू खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त उनजा कपिड़ा तमामु मेरा हुआ, पाण फरमायो हिनखे का शइ अहिड़ी कान थी मिले जंहिंसां ही कपिड़ा धोई सघे, साफ़ करे सघे। माना साबुण हूंदो, का शइ हूंदी, कपिड़ा धोई साफ़ करे पाए। हिकिड़े माण्हू खे पाण ॾिठो त हुनजे वार जेके आहिनि उहे बिखरियल आहिनि। पाण फरमायो हिनखे जेको तो वारनि खे पंहिंजी यानी शरीयत में या पसंदीदा ॻाल्हि कान्हे त माण्हू ईअं मेरो कुचेलो रहे, पर यानी जेॾी महिल अल्लाह खे जेका शइ पसंदि आहे, हर माण्हूअ जे लाइ उहा शइ पसंदि कान्हे। जेॾी महिल जंहिंजे लाइ जेको पसंदि आहे, जेको अल्लाह, वरी उहा ॻाल्हि अची वई त जेको अल्लाह जेॾी महिल कंहिंखे हुकुम करे त तूं हीअं थी वियो, बसि ईअं थियण में ख़ैरु, ईअं थियणु दीन। अल्लाह जी चाहत खे पूरो करणु, अल्लाह जे हुकुम ते हलणु, अल्लाह जी फर्मा बरदारी इख्तियार करणु। भई असां पंहिंजी का बि अकुल सोच कोन था हलायूं, या अल्लाह तूं जेको चवंदे उनखे असां पूरो कंदासीं। अल्लाह ताला असांखे इहा जेकॾहिं हक़ीक़त नसीब फरमाए छॾे त पोइ हर मौक़े ते असां इहो सोचूं त हींअर छा करियूं, अल्लाह जो हुकुम ॾिसूं ऐं अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो ॾिसूं। इहो ई दीन आहे, इन में ई बरकतूं आहिनि, इन में ई रहमतूं आहिनि। बाक़ी ॿियनि शयुनि खे छॾे ॾियूं त वॾे ख़ैर जो दरवाज़ो असांजे लाइ खुली सघे थो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे इन जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि
मा अलिमना मिन्हु मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन आमीन आमीन। सुभान